आपका कंटेंट आज पूरे भारत में जबरदस्त इम्पैक्ट क्रिएट कर रहा है। जय झूलेलाल। व्यापारी जी रिटायरमेंट दिस इज ऑसम। पूरो हाउस फुल थी वियो। ॿीहर बि अगरि हलियो त माण्हू ॿीहर बि ॾिसंदा। एॾो सुठो नाटक हुयो। व्यापारी जो रिटायरमेंट। व्यापारी जी रिटायरमेंट दिल सां लॻी वई। वरी अची सघे त असां वरी ॾिसंदासीं। त जेको सब्जेक्ट खयो आहे त उहो ॾाढो ई मतिलबु समझदारी सां सुहिणो सब्जेक्ट खयो आहे। कोई भी दर्शक हिलियो न। एक्टिंग सुपर। बेस्ट नाटक आहे। स्क्रिप्ट राइटिंग, एक्टिंग हुई, सभु एॾा बढ़िया हुया। व्यापारी रिटायरमेंट हिकिड़ो सुहिणो प्रोग्राम आहे जो हर घर जे सां लागू आहे। और शब्द बोल नहीं सकते, बहुत अच्छा लगा। अॼुकल्ह जे जनरेशन जे मथां हुयो त सभु कोई रिलेट पिया करे सघनि। व्यापारी जी रिटायरमेंट। टाइमिंग, म्यूजिक, सॉन्ग, सो दिस इज अ इंस्पिरेशन। ऐं स्क्रिप्ट राइटिंग जेके इमोशंस, कॉमेडी, एक्टिंग ॿुधण लाइक़ु आहे। हिकदम रियलिटी हुई। इहा असांखे ख़बर हुजणु एॾो सुठो आहे त असां ॿ शो रखूं था। इहो नाटक ॾाढो सुठो आहे ऐं मेन छा आहे जेकी पब्लिक सबक़ु सिखी वई। छो जे लाइ जनता खे इहो खपे, जनता खे इहो खपे। जो कार्यक्रम वाकई सराहनीय आहे। एकदम माना सभिनी जे अखियुनि में पाणी अची वियो। ऐं जेको मॉरल मैसेज हुयो नाटक जो वो भी जाम सुठो हुयो। हिन नाटक में मूंखे ही सीख मिली कि मम्मी पापा सां जिद नहीं करनी। व्यापारी रिटायरमेंट वापस देखने के दिल चाहते हो। जय हीरो जी जेका एक्टिंग हुई सच में ॾाढी मां इमोशनल थी वई आहियां। मां तव्हां सभिनी खे विनंती कंदमि इहो नाटक अगरि तव्हांजे शहर में थिए थो ज़रूर ॾिसी अचिजो, तव्हांखे जाम वणंदो। ऐं जिते भी हे मुंहिंजो वीडियो वायरल थिए थो, एवरीथिंग इज सुपर। कम अगेन। जे अॼु मिस कयो और तव्हांखे वापसि ॾिसणु चाहींदा। जेके भी सिंधी ऑर्गेनाइज़र्स आहिनि हिन नाटक खे ज़रूरु तव्हां जनता जे साम्हूं प्रदर्शित कयो। ॿाहिरि निकिरण खां पोइ मूंखे हाणे सभिनी जेके भी दर्शक हुआ उन्हनि जो अंकल कार्यक्रम वरी घुरायो। असांजे जंहिं घर वारनि न ॾिठो आहे उन्हनि खे ज़रूरु असां वठी ईंदासीं ऐं असां बि कोशिशि कंदासीं हिन प्रोग्राम जो ॿियो शो झटि में झटि कंदासीं। हिते वापसि हिकु दफ़ो शो ज़रूरु थींदो।